दरियाए सिंध ते लगंदड़ धाड़ो हुजे या कालाबाग डैम जो मसइलो हुजे, कारूंजर जो मसइलो हुजे या ॿेटनि वसीलनि जज़ीरनि जो मसइलो हुजे, अमन अमान जो मसइलो हुजे, क़बाइली जहिड़नि जे ख़ात्मे जे लाइ अमन जरगा कराइणा हुजनि या जमियत उलमा इस्लाम नाअहल ऐं नालाइक़ हुक्मराननि जे ख़िलाफ़ मैदान ते मुक़ाबिलो करणो हुजे, कंहिं बि शइ में पोइ हिते नाहे हेठि। अॼु बि अमली तौर ते जेकॾहिं का जमात छर जंग में अवाम जी नुमाइंदगी करे रही है तो वह जमात जमीयत उलमा इस्लाम है। यकीनन सिंध की इन वक्त मुतबादिल कुव्वत, मुतबादिल क़यादत ऐं अवाम जी तर्जुमान जमात जमीयत उलमा इस्लाम है। अड़ी यासीन में लाला इमरान के जमीयत उलमा इस्लाम में शमूलियत से इंशाअल्लाह जमात के ताकत और कुव्वत में इजाफो थींदो ऐं लाला इमरान के ताउन से असांजा कारकुन इंशाअल्लाह अड़ी यासीन में भी उहें ही धरती लुटींदड़नि फुरींदड़नि जो मुक़ाबिलो कंदा जीअं बाक़ी पूरे सूबे सिंध में मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका करंट सिचुएशन आहे, ज़बान इज़्ज़त आम आहे नवनि सूबनि जो मसइलो। ख़ैबर पख्तूनख्वा बाहि में ॿरी रहियो आहे, बलोचिस्तान नोगो एरिया बणियल आहे। ॿ सूबा हिन वक़्तु उते हुकुमरानी ऐं हुकुमरान इदारनि जी रिट नज़र नथी अचे ऐं ॿ सूबा जेका थोरो घणो सुख जो साह खणी रहिया हुआ, जंहिंमें पंजाब शायदि हुकुमराननि जो महवर ऐं मर्कज़ बि उहो आहे। सिंध जेको बदमनी जे वर चढ़ियल आहे, जेको धाड़ेल कल्चर जे वर चढ़ियल आहे, जेको क़बाइली जहिड़नि जे वर चढ़ियल आहे, जेको स्ट्रीट क्राइम जे वर चढ़ियल आहे, जेको ताक़तवरनि जे दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहे। इन्हनि ॿिनि सूबनि में भी आवाम सुकून सां छो हुजे, आवाम जो सुकून खसण जे लाइ नओं शोशो छॾे वियो आहे त नवां सूबा ॾिया वञनि। हिक तरफ़ पुरअमन एहतजाज कंदड़नि खे पुलिस टंगो टाली करे खणी रही आहे, एहतजाज कंदड़नि खे पुलिस लाठी चार्ज करे रही आहे, एहतजाज कंदड़ नियाणियुनि खे पुलिस गिरफ़्तार करे रही आहे। पुरअमन मुज़ाहिरो जेको आइन हक़ जो ॾे, कानून हक़ जो ॾे, उन पुरअमन मुज़ाहिरीन जे मथां FIRs थी रहियूं आहिनि, गिरफ़्तारियूं थी रहियूं आहिनि। जॾहिं त MKM जा उहिदेदार जेका हिन वक़्तु सिटिंग विफ़ाक़ी वज़ीर आहिनि, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी कराची जे जलसे में मुहाजिरनि खे ललकारे चए थो त विढ़ंदव, उथंदव, पंहिंजनि हक़नि जे लाइ हथियार खणंदव, तव्हांखे हथियार खणणो पवंदो। एक तरफ़ पुरअमन मुज़ाहिरीन के टंगो टाली करे खणी दहशतगर्दी जो FIR कयूं थी वञनि, ॿिए तरफ़ कराची में जलसे आम में विफ़ाक़ी वज़ीर पंहिंजनि मुहाजिरनि के बंदूक खणण जी तलक़ीन करे रहियो आहे ऐं उन जो बयान कंहिंखे बि नज़र नथो अचे। मां सम्झां थो त क़बाइली बुनियादनि ते, लिसानी बुनियादनि ते पाकिस्तान जे अंदरि खून रेज़ी कराइण जी कोशिशूं कयूं पयूं वञनि, सिंध में खून रेज़ी कराइण जी कोशिशि कयूं पयूं वञनि। सिंध जे अवाम जे मर्ज़ीअ खां सवाइ को सिंध जे तक़दीर जो फ़ैसिलो नथो करे सघे। सिंध जे तक़दीर जो फ़ैसिलो सिंध जो अवाम कंदो, सिंध जे तक़दीर जो फ़ैसिलो सिंध जे अवाम खे करिणो आहे। लेकिन हींअर बाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कोर्ट में आहे। जनाब आसिफ अली ज़रदारी साहब के इन हवाले से पंहिंजो वाज़ ऐं दो टोक ऐं साफ़ मौक़िफ़ ॾियणो पवंदो। जनाब बिलावल भुट्टे ज़रदारी साहब के पंहिंजो वाज़ साफ़ ऐं दो टोक मौक़िफ़ ॾियणो पवंदो। जनाब वज़ीर आला सिंध के पंहिंजो साफ़ वाज़ ऐं दो टोक मौक़िफ़ ॾियणो पवंदो त उहे नवनि सूबनि जे हक़ में आहिनि या नवनि सूबनि जे ख़िलाफ़ आहिनि। उहे सिंध जी तक़सीम चाहिनि था या सिंध के मुतहद रखणु चाहिनि था। एक तरफ़ उन्हनि जा वज़ीर सिंध जे वहदत जी ॻाल्हि कनि था, ॿिए तरफ़ उन्हनि जे हुकूमत में उन्हनि जे नक जे हेठां सिंध जे वहदत जे लाइ मुज़ाहिरा कंदड़ नौजवाननि खे, चाहे उहे मर्द आहिनि चाहे उहे ख़वातीन आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो थो वञे। त मां कीअं चवां त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे वहदत जी क़ाइल आहे। जेकॾहिं वाक़ई पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे वहदत जी क़ाइल आहे त पोइ गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। पोइ जेका सिंध जे वहदत जे लाइ मुज़ाहिरा कनि था उन्हनि जे मथां तशद्दुद बंदि थियणु घुरिजे, उन्हनि खे खंभे करे पुलिस मोबाइलनि में धकेलणु बंदि थियणु घुरिजे। जमियत उलमा इस्लाम हमेशह आइन जे बालादस्ती जी ॻाल्हि कई आहे, कानून जे बालादस्ती जी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे नवां सूबा घुरिजनि था ज़रूरु ॾियो, जेकॾहिं बलोचिस्तान जे अवाम खे नवां सूबा घुरिजनि था
ज़रूरु ॾियो। जेकॾहिं पंजाब जे अवाम खे नवां सूबा घुरिजनि था ज़रूरु ॾियो, लेकिन सिंध जो अवाम नवनि सूबनि खे क़बूल करण जे लाइ तयारु न आहे। कराची खे असां सिंध जी मुंडी था सम्झूं, कराची खे सिंध जी सिसी था सम्झूं, असां कराचीअ खे सिंध जो अटूट अंग ऐं शहर था सम्झूं। पाकिस्तान जी मज़बूती सिंध जे मज़बूतीअ में आहे। मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जा अफ़वाह हलाईंदड़, अहिड़े क़िस्म जा र्यूमर्स पैदा कंदड़ इहे पाकिस्तान जा ख़ैर ख़ा न आहिनि। इहे पाकिस्तान टोड़ण था चाहिनि, इहे पाकिस्तान खे कमज़ोर ॾिसणु था चाहिनि, इहे पाकिस्तान खे ग़ैर मुस्तहकम ॾिसणु था चाहिनि। असां कंहिंखे सिंध खे बि ग़ैर मुस्तहकम करण जी इजाज़त न ॾींदासीं, पाकिस्तान खे बि ग़ैर मुस्तहकम करण जी इजाज़त न ॾींदासीं, सिंध खे बि कमज़ोर करण जी इजाज़त न ॾींदासीं, पाकिस्तान खे बि कमज़ोर करण जी इजाज़त न ॾींदासीं। इन हवाले सां जमीयत उलमा इस्लाम इंतज़ार में आहे। पार्लियामेंट जे अंदरि छा पियो थिए, को हिकिड़ो मुसवदो जेकॾहिं ईंदो सिंध असेंबली में, छा पियो थिए, जेकॾहिं को वाज़ह मुसवदो ईंदो त जमीयत उलमा इस्लाम अमली तौर ते उन हवाले सां पंहिंजो वाज़ह साफ़ ऐं चिटो मौक़िफ़ क़ौम जे साम्हूं रखंदी ऐं कंहिं बि तहरीक हलाइण खां जमीयत उलमा इस्लाम न घबराईंदी। इहो बि वाज़ह कंदो हलां त जमीयत उलमा इस्लाम अमन जे हवाले सां, पाकिस्तान जे अमन जे लाइ, ख़ैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, सिंध बलूचिस्तान जे अमन जे लाइ, असांजे हिते क़ौमुनि जे अंदरि क़बाइल झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ, धाड़ेल कल्चर खां निजात जे लाइ, पुलिस गर्दीअ जो निशानो बणंदड़नि खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम 19, 20, 21 मार्च 2027 ते सखर में अमन आलम इज्तिमा मुनक़िद करणु पई वञे, जेको पाकिस्तान जे तारीख़ जो न दुनिया जे तारीख़ जो सभ खां वॾो इज्तिमा हूंदो इंशाअल्लाह, जंहिंमें 50 लख माण्हू गॾु करे असां अवाम जी ॻाल्हि कंदासीं, सिंध जी ॻाल्हि कंदासीं, पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं ऐं दुनिया जे अंदरि मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं। ऐं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम इन समाज जी सिंध खे जेसि ताईं बाग़ुनि जे वातनि मां आज़ादु नथी कराए तेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम पंहिंजी जद्दोजहद खे जारी रखंदी। जेसि ताईं हारिन सां ज़्यादती जो मामिलो आहे, जमीयत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां हारिन सां थींदड़ ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ आवाज़ु उथारियो आहे। हमेशह जमीयत उलमा इस्लाम इन ॻाल्हि ते आवाज़ु उथारियो आहे त ज़मींदार खे उनजो हक़ु मिलणु घुरिजे, हारीअ खे हक़ु मिलणु घुरिजे। कणिक छो न वरिती वई, माज़ीअ में कणिक छो वरिती वई, कणिक जी ख़रीदारी जो वक़्तु बि कणिक महांगी छो हुई, ख़रीद न करण खां पोइ बि अॼु कणिक महांगी छो आहे, तव्हांजी हूअ पॉलिसी ठीकु हुई या हीअ पॉलिसी ठीकु आहे। कणिक ख़रीद करण वक़्तु बि ग़रीब माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी इज़त सां न पियो खाई सघे, कणिक न ख़रीद करण जे वक़्तु बि ग़रीब माण्हू इज़त सां ॿिनि वक़्तनि जी मानी नथो खाई सघे। उन वक़्तु अरबनि रुपयनि जी करप्शन